نؤمن به ونتوكل عليه. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فلما جاء آل لوط المرسلون قال إنكم قوم منكرون قالوا بل جئناك بما كانوا فيه يمترون وأتيناك بالحق وإنا لصادقون فأسر بأهلك بقطع من الليل واتبع أدبارهم ولا يلتفت منكم أحد وامضوا حيث تؤمرون وقضينا إليه ذلك الأمر أن دابر هؤلاء مقطوع مصبحين. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. अल्लाह तबारक व तआला जो एहसान थियो रब साईं नमाज बा जमात अदा करने की तौफीक नसीब फरमाई। कुरान मुक़द्दस से सूरह हुजरात जी 61 नंबर आयत खां तिलावत आहे। कलो की आयतुनि जे अंदर अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में ज़िक्र फरमायो त इब्राहिम अलैहिस्सलाम कीअं पंहिंजे महिमाननि जी मेज़बानी करे ॾेखारी। महिमाननि जी मेज़बानी करण बि अल्लाह तबारक व तआला जे हबीब जे सुन्नतुनि मां हिकिड़ी सुन्नत आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेकॾहिं को शख़्स महिमान जो इकराम नथो करे उहो मुंहिंजी उम्मत मां न आहे। महिमान जो इकराम करण बि मुसलमान जे शान वटि आहे, मुसलमान जे मान वटि आहे। अल्लाह तबारक व तआला जो उलुल आज़म पैगम्बर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अहिड़ी त महिमान नवाज़ी कंदो हुयो जो अल्लाह पाक उन जी मेज़बानीअ खे क़ुरान मुक़द्दस जे अंदरि जॻह ॾियणु फरमाई। तव्हां अंदाज़ो लॻायो त छा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी मेज़बानी हुई। अॼोके वक़्त में अवां ॾिसो त असांजे अंदरां सख़ा जी नेमत हली वई ऐं मेज़बानी वारी नेमत हली वई, जंहिंजे करे माल जी ऐं दौलत जी कसरत जे बावजूदु इंसान खे चैन न आहे, इंसान खे सुकून न आहे। अॻ में जेकॾहिं को ग़रीब मिसकीन हूंदो हो, झुॻो हूंदो हो, कांडेरनि जा घर ठहियल हूंदा हुआ, पर महिमान खे जॾहिं मानी खाराईंदा हुआ त सॼे घर में ईद हूंदी। ऐं अॼोके वक़्त में जेकॾहिं न महिमान पहुची वञे त सॼे घर जे मथां ॼण त क़यामत जो मंज़र ॼण कारो मोह थी वियो सभिनीनि मुसलमाननि जो शल न कंहिं वटि महिमान पहुचे। हा, अहिड़ो महिमान पहुचे जंहिंमां फ़ाइदो पहुचे त पोइ त हाणे खणी हारिया बि ॿीणा, जंहिंमां सम्झंदासीं साईं बिज़नेस पार्टनर आहे हीउ असांजो, हिन खे खाराईंदुसि त हे वरी मूंखे हिन खां ॿीणो खाराईंदो, हिन खे खाराईंदुसि त मूंखे जेको आहे इन खां जेको आहे डबल ते ॾींदो। अॼुकल्ह लेन देन जो मसइलो थी वियो आहे। मुहबत वई, सम्झंदासीं न त जेकॾहिं ही हिन खे मां खाराईंदुसि 50 रुपए जो त हीअ सुभाणे मूंखे 200 रुपए जो खाराईंदो त उते कुशादी सां खाराईंदासीं। पर जेकॾहिं सम्झंदासीं त हीउ जेको हिन मां मूं में उमेद बिल्कुलु बि न आहे त पोइ त सम्झो त इहो खीस मां पैसा ई कोन निकिरंदा। उहो चवंदा आहिनि न त उहो फलाणे चांहि जो हमराह जेको आहे महिमाननि खे हुते होटल ते विहारे ऐं हुन होटल वारे खे चई फलाणा ॿ चांहियूं खणी आ। ॿ चांहियूं माना खणी आ, ॿ चांहियूं माना न खणी अचां। इहे बि सो असां वारो हाल बि इहो आहे मुसलमान जो।
चवण जो मक़सदु इहो त मीज़बानी जो ताल्लुक़ु न ग़ुरबत सां आहे, न इमारत सां आहे, न अमीरी सां आहे। मीज़बानी जे लाइ दिलि वॾी हुजे बसि। ऐं मीज़बानी जे लाइ इहो बि ज़रूरी न आहे त तव्हां उन जे लाइ कर्ज़ु खणी करे उनखे खारायो, बल्कि पंहिंजे घर जे अंदरि जेको पाण खाओ था उन मां ॿ टुकर जेके आहिनि बचाए करे महिमान खे खारायो, अलाह तव्हांखे मीज़बानी जो सवाबु अता फरमाईंदो। चवंदा आहिनि न त मीज़बान जेको आहे पंहिंजी रोज़ी पाण खणी ईंदो आहे। ऐं इहा आफ़ियत अल्लाह तबारक व तआला कंहिं न कंहिंखे नसीब फरमाई आहे। सो उन्हनि हिकिड़ो हिते पाड़े में हमरा ॻाल्हि करे पियो, चईं साईं मां जेको आहे जेतिरो थी सघंदो आहे त कोशिशि कंदो आहियां त अल्लाह पाक जे नाले ते ॾियां या महिमान जी ख़िदमत कयां। चईं त उन्हनि मूं वटि महिमान आया, हूअं मूं वटि मां जेको आहे पंहिंजी कारोबार कयां त मूंखे फ़ाइदो थिए 1000 रुपयो, 4 ॾींहं त महिमान आया मुंहिंजो 3000 रुपयनि जो फ़ाइदो थिए। जंहिंमां मालूम थियो त वाक़ई महिमान पंहिंजी रोज़ी पाण खणी थो अचे। सो ख़ैर फ़रिश्ता जेके आहिनि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां थी करे आया, उन खां बाद में हज़रत लूत अलैहिस्सलाम। लूत अलैहिस्सलाम जी क़ौम में हिकिड़ी इहा बीमारी पयल हुई जो उहे जेके आहिनि पंहिंजी ख़्वाहिश खे मुज़क्करनि जे मथां, मतिलबु मर्दनि जे मथां पूरी करण जी, अमुर्द छोकिरनि जे मथां पूरी करण जी कोशिशि कंदा। ऐं इहा अहिड़ी हिकिड़ी बीमारी हुई जेका अल्लाह तबारक व तआला खे नापसंदि आहे। हज़रत लूत अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो त ज़ालिमो, तव्हांखे जेकॾहिं अहिड़ी जेकॾहिं तव्हांखे ख़्वाहिश आहे तव्हां उनखे जाइज़ तरीक़े सां पूरो कयो, पर इंसान जी फितरत ऐं आदत आहे त जाइज़ जेको हलाल आहे न इंसान खे सवलो न वणंदो आहे। हराम में इंसान खे लज़त ईंदी, हलाल इंसान खे न वणंदो। हालांकि बिल आख़िर फिरी सिरी इंसान जेको आहे ईंदो उन हलाल जे तरफ़, हराम में धिका खाई 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 बिल आख़िर हलाल जे तरफ़ ईंदो। जीअं तव्हां ॾिसो त जेकॾहिं असांजे मुआशरे जे अंदरि बेपर्दगी आम थी, पोइ इहे इश्क जा किसा बि आम थिया, पोइ जेके आहिनि रोयल आहे मथे खला इश्क जे नाले ते बदकारियूं बि आम थियूं। ऐं हाणे त वरी मार्च जे महीने में बाबा औरतूं चवनि थियूं त असां आज़ादु आहियूं, माना जहिड़ा मर्द आज़ादु तहिड़ियूं असां आज़ादु। हलो बाबा, चवंदा आहिनि त भरी बसरनि जी ॾियो त हिननि खे कुल्हे ते खणनि त ख़बर पए। ऐं जेके मर्द जेके कमु कंदा खाटी जेके आहिनि खणे उन्हनि खे रोडनि ते बीहारे चवंदा हाणे पथर कुटियो, तव्हां बि मर्दनि जे बराबरि थियण जी तगारी खणो, कुल्हे ते टिकण ते तगारी खणो ख़बर पवे, रोड ते पथर कुटियो ख़बर पियो, मज़दूरी कयो ख़बर पए, बाक़ी अयाशी जे वक़्त में अचे मर्दनि जे बराबरि बीहण जी कोशिशि। त चवनि त साईं असां जेको आहे पंहिंजे आज़ादी जे मार्च जे अंदरि चवंदा असां जेको आहे न खुले आम बग़ैर परदे जे जेतिरो उन्हनि खां वीचारनि खां कोशिशि थींदी पंहिंजे उघड़ खे ज़ाहिर करण जी कोशिशि कंदियूं, उन्हनि खे ख़ुशी थींदी आहे इन ॻाल्हि में जो पंहिंजे जिस्म खे ग़ैर मर्द खे ॾेखारनि त उनखां वधीक उन्हनि खे सुकून मिलंदो आहे। पाण वटि जेके आहिनि पंहिंजे मर्द जे साम्हूं घर जे अंदरि भंगियाणियूं थी करे रहंदियूं, पर ग़ैर मर्द जे साम्हूं पाण खे चिल्को चमड़ इन पॉपुलर था, इहो छा थींदो आहे ब्यूटी पॉपुलर था, पंहिंजो पाण खे अटा हणाए करे हज़ार रुपयनि जा पैसा जेका उन्हनि खे ॾेई करे पंहिंजे मुंहं ते अटो मखे ऐं अची करे रोडनि ते अची करे निकिरंदियूं ताकी ख़बर पवे त फलाणी जी जेका आहे उहा बि अहिड़ी सुहिणी आहे। इहो हाल आहे इंसान जो। नतीजो छा आहे? चंद ॾींहंनि जो इंसान महिमान, इहा चमड़ी जेका इस्त्री थियल आहे हिन चमड़ी जी इस्त्री रहंदी कुल 5 खां 10 साल। उन खां बाद में जॾहिं जो हुन ते घुंज पवंदा त पोइ इस्त्रियूं मटे 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 उहा घुंज लहंदा ई कोन, ऐं इहे घुंज पोइ हुनखे कब्र जे अंदरि छिके वेंदा। सो इंसान जो हाल कहिड़ो आहे? मस्ती उहो करे जेको काइनात जे तख़्ते ते हमेशह रहे, मस्ती उहो करे जंहिंखे कब्र जे अंदरि न हलणो हुजे, मस्ती उहो करे जंहिंखे काइनात जे अंदरि बादशाही हुजे। बादशाही ख़ालिक काइनात खे आहे, काइनात जे अंदरि कंहिंखे बादशाही न आहे। न मर्द खे मस्ती हुजणु घुरिजे न औरत खे मस्ती हुजणु घुरिजे। हर इंसान जे लाइ अल्लाह पाक पंहिंजो हदूं मुक़ररु फरमायूं। जेको इंसान पंहिंजी हद में रहंदो दुनिया जे अंदरि बि इंसान खे ॾुखियो ॾींहुं ॾिसण में न ईंदो, आख़िरत जे अंदरि बि इन क़ब्र जे अंदरि जिते को साईं ऐं को साथी न हूंदो उन क़ब्र जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इन खे जेको आहे कामयाबी जा ॼण त हार रब से पाराइण फरमाए। मस्ती इंसान न करे, कहिड़ी आहे ज़िंदगी इंसान जी। बहरहाल उन क़ौम जे अंदरि इहा हिकिड़ी बीमारी हुई ऐं उन बीमारी खे आज़माइण जे लाइ अल्लाह पाक उन्हनि ॾे बीमारी खे ख़तमु करण जे लाइ रब से हज़रत लूत अलैहिस्सलाम खे मोकिलियो।
लूत अलैहिस्सलाम हेॾां जेको आहे हिकिड़े पाड़े में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं ॿिए पाड़े में वरी हज़रत लूत अलैहिस्सलाम। लूत अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम वारनि खे सम्झाईंदो रहियो त अहिड़ा कम न कयो, जाइज़ तरीक़ो इख़्तियार कयो। अल्लाह पाक जेका इंसान खे ज़रूरत ॾिनी आहे उनजो जाइज़ तरीक़ो अल्लाह पाक इंसान खे ज़रूरु ॾियणु फरमायो आहे। पर इंसान जी आदत आहे शैतान जे चवण ते हले थो। शैतान हुनजो चूंकि अज़ली दुश्मन आहे, अज़ली दुश्मनी जे करे शैतान हमेशह हुनखे इन बुरे कम जे तरफ़ छिकींदो, नेक कम जे तरफ़ कॾहिं बि हुनखे इजाज़त न ॾींदो त वञी करे जाइज़ कमु कयो। हालांकि तव्हां ॾिसंदव त जेका इंसान जी ज़रूरत वारी शइ आहे उनजे अंदरि अल्लाह पाक जाइज़ तरीक़ो बि रखणु फरमायो। जेकॾहिं इहा औरत घर जे अंदरि रहे थी, उनजो को कमाइण वारो कोन्हे, त पंहिंजे शरई हुदूदनि खे मद्देनज़र रखी करे पंहिंजे कमाइण जे लाइ जाइज़ जेको आहे हासिलात जे लाइ, शयुनि जे हासिलात जे लाइ घर खां निकिरी सघे थी। भाॼी वठण जे लाइ या घर में जेको आहे पंहिंजो पोरियो करे सघे थी, पंहिंजे रिस्क जो बंदोबस्तु करे सघे थी, वक़्ती ज़रूरत जे करे पंहिंजे घर खां परदे जे अंदरि ॿाहिरि निकिरी सघे थी। पर हिननि खे जेको आहे शरीयत जी लिमिट न खपे। हिननि खे उन्हनि यहूदियुनि ऐं नसारनि वारो तरीक़ो खपे जिन खे अल्लाह तबारक व तआला दुनिया जे तख़्ते ते अहिड़ो ज़लील करे ॾेखारियो जो काइनात अहिड़ो मिसाल शायदि ई करे ॾिठो हुजे। तव्हां ॾिसो त दुनिया जो पंहिंजो पाण खे सुपर पावर सॾाईंदो अमेरिका। अल्लाह पाक इन ग़रीबनि मुल्हनि, इन पगड़ियुनि ऐं ॾाढ़नि वारनि जे साम्हूं रब उन्हनि खे अहिड़ो ज़लील कयो। 19 साल उन्हनि सां जंग विढ़ंदा रहिया। बिलाख़िर उन्हनि खे ॿाहूं ॿधऊं त बाबा असांखे छॾियो, जान छॾियो असांजी। बड़ा मुला टेक्नोलॉजियूं असां वटि, सॼी काइनात जी ताक़त असां वटि, एटम बम असां वटि, दुनिया जा सभु पावर असां वटि। बाक़ी जेके मुल्कनि खे पागल असां बनाई बीठा आहियूं IMF जे कर्ज़ जे ज़रिए सां। पर तव्हां मुल्हनि भेण वात में नसवार हणी करे हीअं जो गोला हणो था त अमेरिका जो हेलीकॉप्टर बटु करे। सो अल्लाह पाक उन्हनि खे मतिलबु त रब पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो ठीकु आहे। हुननि जा बि हज़ारनि जी तादाद में माण्हू शहीद थिया, तालिबान जा। अमेरिका जा बि हज़ारनि जी तादाद में माण्हू मुआ जहन्नम में वञी करे पहुता। पर बिलाख़िर अल्लाह तबारक व तआला इहो त दुनिया खे ॿुधाइणु फरमाए न, जंहिंजी तवक्कुल अल्लाह जी ज़ात ते हुजे, दुनिया जे सबबनि खे अल्लाह पाक ख़तमु करणु फरमाईंदो। दुनिया वारनि अची हुननि खे इलाज कयूं, मिनतूं कयूं। जिन ते पहिरियां अमेरिका दहशतगर्द जिन खे चए पियो, अॼु हुननि खे पहिरें भई पेरनि खे ज़ोर माटा पेरनि खे बाबा वारो खे बणाई पगड़ियूं ॿधी करे हेड़ी असां सां नाहक कयो अथव। चवनि था त रोज़ानो केतिरा ई जेके अमेरिकी फ़ौजी ज़हनी मरीज़ बनी चुका, उन्हनि जो दिमाग़ कमु करणु छॾे ॾियो। अहिड़ा मुल्हनि उन्हनि खे मीज़ाइल हयां जो हुननि जूं सॼियूं टेक्नोलॉजियूं वञी क़बर जे अंदरि वञी करे पयूं। हिननि चयो त बाबा विहणो अथव, 100 साल विढ़ंदव त विढ़ंदासीं, पर तव्हांखे छॾींदासीं कोन। हुननि चयो त भेण कहर पयो, सॼी बजट बि तबाह थी वई, सॼा असांजा माण्हू बि मरी विया। अमेरिका जे तक़रीबन घणनि तरह घरनि मां जेके फ़ौजी आहिनि उहे वञी करे अफ़गानिस्तान में चवनि था त 50,000 खां मथे जेके आहिनि अमेरिकी फ़ौजी या उन नेटो जा फ़ौजी अफ़गानिस्तान जे अंदरि तबाह थी विया। चवंदा भेण अञा माराइणा अथव छा, कहर पयो। हेड़ा मुसलमाननि जे मथां इन्हनि ज़ुल्म जी इंतिहा कई। अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे हिते सबक़ सेखारणु फरमायो। फरमाए दुनिया जे तख़्ते ते रब साईं इन शइ जो इज़हार करणु फरमायो। फरमाईं त काइनात जे तख़्ते ते जेकॾहिं ताक़त आहे, बेनियाज़ ज़ात आहे, क़हार ज़ात आहे, ताक़तवर ज़ात आहे, त मां रब जी आहे। काइनात जे तख़्ते ते कोई ताक़तवर न आहे। सो अल्लाह पाक जेको आहे अॼु जेको हर इंसान जेको आहे हिननि ते फ़ख़्रु महसूसु थो करे। ॾिसो कीअं जेके आहिनि ग़रीब मिसकीननि जेके आहिनि पहिरें उघाड़नि, ॼण त साहबा जे दौर वारी जेका आहे हालत ऐं साहबा जे दौर वारे जिहाद वारा नक्शा ॼण त तालिबान ज़िंदा करे छॾिया। सो बहरहाल मूं अर्ज़ु कयमि त उन वक़्त में जेके आहिनि इहे लूत अलैहिस्सलाम जे क़ौम वारनि पंहिंजी ख़्वाहिश खे बुरे तरीक़े सां इन खे अदा करण जी कोशिशि कई। हज़रत लूत अलैहिस्सलाम खे झलींदो रहियो, बाबा अहिड़ा कम न कयो, ख़राबु कमु आहे। सो बजाए इन जे जो अचनि रहंदो लूत अलैहिस्सलाम खे परेशान कनि। सो अल्लाह पाक फ़रिश्तनि खे मोकिलियो, 10 फ़रिश्ता आया जिन जे अंदरि हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम, हज़रत जबराईल अलैहिस्सलाम ऐं ॿिया फ़रिश्ता। उहे आया हसीन जमील नौजवान छोकिरनि जी सूरत में उन्हनि वटि हज़रत लूत अलैहिस्सलाम वटि महिमान। छो त ॿाहिरों पुछा कयूं पाड़े मां उहा लूत अलैहिस्सलाम जो घर किथे आहे, हुननि खे भली ख़बर बि हुजे, पर हिकिड़ो शायदि माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ, न्यापो ॾियण जे लाइ लूत अलैहिस्सलाम जो घर किथे आहे, लूत अलैहिस्सलाम वटि महिमान बणिजी करे हुते आया। ऐं जॾहिं जो क़ौम वारनि खे ख़बर पई त अहिड़ा हसीन जमील नौजवान जेके आहिनि हिते पहुता आहिनि लूत अलैहिस्सलाम वटि, त बजाए इन जे जो हया कनि, रहंदो हिक ॿिए खे ॿुधाइनि पिया, यारो हेॾे चो हेॾे चो हेॾे चो लूत अलैहिस्सलाम वटि वाह जा महिमान आया आहिनि, अचो जेको अॼु असां पंहिंजी ख़्वाहिशूं बदकारी जूं ऐं नफ़्स जी जेका आहे कारनामा जेके आहिनि, कारा कम कुदा कम असां पूरा कंदासीं।
हिक ॿिए खे ॿुधाइनि पिया सॾनि पिया हेॾे जो अहिड़ा जेके आहिनि सुहिणा आहिनि त अहिड़ा ज़ालिम ऐं दुनिया जे तख़्ते ते असां ॻाल्हियूं कयूं था लूत अलैहिस्सलाम वारी क़ौम जो असां वारनि जा हाल कहिड़ा चङा आहिनि अॼोके वक़्त में इंसानु गुनाह खे गुनाह बि नथो सम्झे ज़िना खे ज़िना बि नथो सम्झे बदकारी खे बदकारी बि नथो सम्झे ऐं हुन ते इंसानु फ़ख़ुरु महसूसु करे दोस्तनि खे ॿुधाईंदा त फलाणा जेके आहिनि मुंहिंजियूं हेतिरियूं जेके आहिनि छोरियूं मुंहिंजियूं फाथल आहिनि हेतिरा जेके आहिनि मुंहिंजा दोस्त आहिनि बदकारी वारनि जे मथां अलाह जो अज़ाब अची करे रहंदो पोइ कहिड़े बि अंदाज़ में अज़ाब अचे कॾहिं एड्स जी सूरत में अज़ाब थो अचे कॾहिं उन्हनि जे मथां कहिड़ी सूरत में अज़ाब थो अचे इंसानु गुनाह जी इब्तिदा पाण करे थो पोइ लोड़े थो त पोइ वरी चवंदा मुआशिरे वारनि खे अल्लाह से राम करे जीअं रोज़ानो किथां न किथां इहे बदकारी जूं ख़बरूं पियूं अचनि थियूं त उते जेको आहे चवंदा त साईं फलाणे बदकारी कई उनखे अहिड़ी सज़ा ॾियो जो सभिनी जे साम्हूं रोड ते चौक ते उनखे टंगियो ठीकु आहे उनखे तव्हां चौक ते टंगियो पर जंहिंजे करे माण्हुनि जे अंदरि अहिड़े क़िस्म जी शहावत उभरे थी अहिड़े क़िस्म जी शैतानी अमल उभरनि था त उन्हनि खे रोकण जी कोशिशि त कयो का पाबंदी न आहे औरतूं जेके आहिनि फैशन जे नाले ते भली घणी पंहिंजा जिस्म जेके आहिनि उघाड़ा करे हलनि का परवाही न अची इहा फैशन आहे ऐं टीवियुनि ते ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे इंटरनेट ते इन्हनि ज़राइनि ते तव्हां ॾिसो त केतिरा ई जेके आहिनि ग़लति क़िस्मनि जूं शयूं ॾेखारी वञनि थियूं हाणे उन जा असर न निकिरंदा उन जा असर जेके आहिनि बाहि जी सूरत में न निकिरंदा छाजी सूरत में निकिरंदा जेको जुर्म करे उनखे सज़ा मिले पर जंहिंजे करे जुर्म करे थो उनखे सज़ा मिले उनखे सज़ा ॾियण जे लाइ को तयारी कोन्हे उहे ख़ुशि लॻा पिया आहिनि की असां जेके आहिनि वॾा जेके आहिनि रोशन ख़्याल आहियूं सो क़ुर फरमायो उन वाक़े खे क़ुर ज़िक्र फरमायो फरमाईंदा फलम्मा जाअ आल लूतिनिल मुरसलून क़ाल इन्नकुम क़ौमुम मुनकरून जॾहिं लूत अलैहिस्सलाम वटि इहे रसूल पहुता फरमाईंदा क़ाल इन्नकुम क़ौमुम मुनकरून त उहे क़ौम वारा जेके आहिनि उहे आया बदकारी जे इरादे सां लूत अलैहिस्सलाम खे तड़े पियो था निकिरो छॾियो मुंहिंजे महिमाननि खे ऐं उहे महिमान जेके आहिनि उते चुप लॻा बीठा लूत अलैहिस्सलाम हिकिड़ो तंग थी करे महिमाननि खे चयो त तव्हां त वॾा ओपरायो हिकु मां हिननि खे तड़ियां थो तव्हांजी हिफ़ाज़त जे लाइ तव्हां चुप कई बीठा आहियो तव्हां बि त कुझु मदद करायो मुंहिंजी फरमाईंदा क़ालू बल जिनाक बिमा कानू फीही यमतरून पोइ इन वक़्त में फ़रिश्तनि ॻाल्हायो महिमाननि ॻाल्हायो लूत अलैहिस्सलाम जे महिमान हाणे ॻाल्हायो चयूं त तव्हां ॻणती न कयो क़ालू बल जिनाक असां उहो फ़ैसिलो खणी करे आया आहियूं जिन जे बारे में इहे शक कंदा हुया इहे सम्झंदा हुया त शायदि असां हमेशह रहंदासीं असां बदकारी बि कंदासीं असांखे को चवण वारो न हूंदो फरमाईंदा हाणे उहो अल्लाह जो फ़ैसिलो अची वियो हाणे तूं घबराए न क़ालू बल जिनाक बिमा कानू फीही यमतरून वअतैनाक बिल हक़्क़ि व इन्ना लसादिकून असां तो वटि अल्लाह जो फ़ैसिलो सचो खणी करे आयासीं यकीन ॼाण त असां सच आहियूं फ़अस्रि बिअहलिक बिक़ित्अइन मिनल लैलि वत्तबिअ अदबारहुम फरमाईंदा ए लूत पंहिंजे घर वारनि खे जेके ईमान वारा हुया ॿिया न ईमान वारनि खे पंहिंजे घर वारनि खे पाण सां गॾु खणी करे राति जे पहर में हितां हिन इलाइक़े मां निकिरी वञ छो अल्लाह जो कानून आहे जंहिं इलाइक़े जे अंदरि अल्लाह जो नबी हूंदो आहे उते अल्लाह पाक अज़ाब न आहे नाज़िल करणु फरमाईंदो फरमाईंदा राति जे पहर में तूं पंहिंजे क़ौम सां पंहिंजे आलो अयाल सां हितां निकिरी वञ उन खां बाद में असां ॼाणो हीअ क़ौम ॼाणे ॾिस त कीअं था हिननि खे सबक़ सेखारियूं फरमाईंदा फ़अस्रि बिअहलिक राति जे वक़्त में तूं सैर करे वञ हितां बिक़ित्अइन मिनल लैलि वत्तबिअ अदबारहुम फरमाईंदा उन्हनि जो पोयां ख़्यालु कंदो हलिजांइ फरमाई उन्हनि खे हुकुम फरमाई तव्हां वञो था पर पोइ न ॾिसजो अल्लाह जो हुकुम हुयो फरमाईंदा वला यल्तफित मिनकुम अहदुन वम्दू हैदु तुमरून ईअं न थिए जो परे खां इलाइक़े जो कड़ो टपी करे ॿाहिरि ॾिसो त पोइ छा थो थिए न न रब जो हुकुम त पोइ न मचाइजो अल्लाह जो हुकुम आहे जिते अल्लाह मना फरमाई न ॾिसो त न आहे ॾिसो इंसान जी आदत आहे जितां इंसान खे झलबो न ज़ोरीअ वञी करे उते वञी करे ॾिसंदो त छा आहे ज़ोरी वञी करे उते ॾिसंदो जीअं मूं उन्हनि मिसाल बयानु कयमि न त उहो ख़बरुनि में जेको आहे हिकिड़े खदड़े जो ॿुधाइनि पिया त उहो चए पियो त चई जेको आहे असां पंहिंजा जेके आहिनि इहे ठुमका जेके आहिनि भरे करे मोकिलींदा आहियूं त माण्हू वरी छा लिखंदा आहिनि हेठो लिखंदा आहिनि अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह असांखां खिल निकिरी ईंदी आहे छाजे करे चयूं त असां सोचींदा आहियूं त लिखनि कहिड़ा था अस्तग़फिरुल्लाह जेके ॾिसनि बि पाण था मोकारो थिए शाइर जेको ॾिसंदो उहो लिखंदो न माना ॾिसनि बि अस्तग़फार बि पढ़नि फ़ाइदो कहिड़ो अहिड़े अस्तग़फार जो
सो असां इहो कमु न हुजे फरमाईंदा वत्तबिअ अदबार जिते रब मना फरमाए न ॾिसो सो न आहे ॾिसो चाहे कहिड़ी बि शइ हुजे चाहे जेको आहे नामुहर्रम जेका आहे औरत हुजे चाहे कहिड़ी बि शइ हुजे ईअं न आहे त सिर्फ़ु औरतुनि ते पाबंदी आहे मर्दनि खे खुलियाम इजाज़त आहे मर्दनि ते ई पाबंदी आहे त पंहिंजी नज़रुनि खे झुकाए करे मर्दनि खे बि इजाज़त न आहे त नामुहर्रम औरत ते तव्हां नज़र खे वञी करे फरमाईंदा वला यल्तफित मिनकुम अहदुन वमदू हैदु तुमरून पोइ त न ॾिसजो अल्लाह जो हुकुम अथव जिते तव्हांजो हुकुम थियो तव्हां ओॾे हलिया वञो वक़ज़ैना इलैहि ज़ालिकल अम्र फरमाईंदा असां फ़ैसिलो कयोसीं अन्न दाबिर हाउलाई मक़तूअम मुस्बिहीन राति थियण ॾियो सुबुह जे वक़्त में इन्हनि सभिनीनि जी पाड़ कटे करे इन्हनि खे ख़तमु करे छॾींदासीं फरमाईंदा असां फ़ैसिलो कयोसीं हिन हुकुम जो अन्न दाबिर हाउलाई इन्हनि जी पाड़ जेका आहे असां कटींदासीं मक़तूअम मुस्बिहीन सुबुह जे वक़्त में इन्हनि जी पाड़ ई कोन रहंदी अल्लाह जो फ़ैसिलो थी चुको वजाअ अहलुल मदीनति यस्तबशिरून ऐं लूत अलैहिस्सलाम जी क़ौम वारा जंहिं वक़्त में फ़रिश्ता जो आहे न लूत अलैहिस्सलाम जे घर एॾा ज़ालिम हुया पंहिंजे क़ौम वारनि खे लूत अलैहिस्सलाम जे रोकण जे बजाए रुकजण जे रांदि ॿियनि खे सॾु पिया यार हेॾे चो पंहिंजे यारनि खे सॾु पिया कनि अचो त तव्हां बि पादर कयो अचो फरमाईंदा वजाअ अहलुल मदीनति यस्तबशिरून हिक ॿिए खे ख़ुशख़बरियूं पिया ॾियनि त हेॾे अहिड़ा जेके नसीब जमील माण्हू आया आहिनि قال ان هؤلاء ضيفي فلا تفضحون लूत अलैहिस्सलाम चयो त ही मुंहिंजा महिमान आहिनि ज़ालिमो महिमाननि जे बारे में मूंखे लॼायो त न कम अज़ कम कुझु त हया कयो फरमाईंदा वत्तकुल्लाह वला तुख़्ज़ून फरमाईंदा जो अल्लाह जी ज़ात खां मूंखे ख़्वार न कयो कम अज़ कम फरमाई क़ालू हुअ नूह अलैहिस्सलाम लूत अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक इज़त सां नवाज़ियो पर ज़ाहिर आहे बज़ाहिर इंसान जी जेकॾहिं कंहिं शइ क़िस्म जी तकलीफ़ पहुचे त इंसान खे तकलीफ़ त पहुचे थी न वक़्ती तौर ते क़ालू अवलम नन्हाका अनिल आलमीन बजाए इन जे जो लूत अलैहिस्सलाम जो चवणु वठनि ऐं रुकिजी वञनि चवंदा असां त कोई झलियो न हुयोसीं दुनिया जहान जे महिमाननि जे टिकाइण जो ठीको तो कयो आहे छो घुरायो थी महिमाननि खे एॾा ज़ालिम फरमाईंदा क़ाल हाउलाई बनाती इन कुनतुम फाइलीन लूत अलैहिस्सलाम फरमायो जेकॾहिं तव्हांखे एतिरो ई तव्हांखे ॻणती आहे त ही जेके आहिनि क़ौम जूं नियाणियूं ज़ाहिरा जेके क़ौम जूं नियाणियूं उहे नबीअ जूं ॼण त धीअरूं आहिनि क़ुर फरमायो त हिननि नियाणियुनि सां वञी करे निकाह कयो जाइज़ तरीक़े सां पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं कयो अल्लाह जे इन महिमाननि सां तव्हां जेको मस्करी न कयो लअमरुक इन्नहुम लफ़ी ज़करतिहिम यअमहून अल्लाह फरमायो त प्यारा तुंहिंजी उमिरि जो कसम इन्नहुम लफ़ी ज़करतिहिम यअमहून फरमाई त इहे जेके आहिनि पंहिंजे नशे जे अंदरि अंधा थी चुका आहिनि सम्झनि न पिया त हेॾी जो आसाइश मिली आहे हेॾी जो असांखे अहिड़ा हसीन जमील माण्हू मिलिया आहिनि लूत अलैहिस्सलाम एॾो सख़्ती सां मना थो करे हुनखे ॾुख थिए थो तकलीफ़ थिए थी इहो न पिया सम्झनि त मुमकिन अल्लाह जो अज़ाब वेझो हुजे रांदो अञा अॻिते वधंदा पिया फरमाईंदा फ़अख़ज़तहुम सय्यहतु मुशरिक़ीन जॾहिं सुबुह जो वक़्तु थियो न सिज उभरण जो वक़्तु जिब्राइल अलैहिस्सलाम अची जो रड़ कई पहिरियां त जेको आहे अचे थो रिवायत में त पंहिंजो जिब्राइल अलैहिस्सलाम पंहिंजो पर कढी करे उन्हनि जे मथां जो घुमाईंदा सभु जो सभु अंधा थी सभु जो सभु अंधा थी विया टे अज़ाब अल्लाह नाज़िल फरमाया इन बुरे कम जे करे टे अज़ाब हिकु उन्हनि जे मथां रड़ नाज़िल कई रड़ जे करे उन्हनि जूं दिलियूं फाटी पियूं ॿिए नंबर ते रब जे हुक्म सां चकी जो चकी उन क़ौम वारनि जी कढी करे आसमान ते मथे खणी करे वरी ऊंधी करे रब उछलाई टियों रब खे अञा जेको आहे रब जे ग़ज़ब खे रहम न आयो अञा अल्लाह पाक उन्हनि जे मथां वरी पथरनि जो मींहुं वसाए करे पंहिंजी कावड़ जो ज़ात अल्लाहु अकबर फरमाईंदा फ़अख़ज़तहुम सय्यहतु मुशरिक़ीन सिज उभरण जे वक़्त में उन्हनि खे अची रड़ वरितो फ़जअलना आलियहा साफ़िलहा फरमाईंदा पोइ असां उन्हनि खे हेठि मथे कयोसीं उन्हनि जी बुलंदी खे हेठों कयोसीं हेठों खे मथे कयोसीं जेका ज़मीन जो मथियों हिसो हुयो न हेठों चकी खणी करे अल्लाह पाक मथों उछलराइण फरमाई वअमतरना अलैहिम अञा रब जी कावड़ खे राम न आयो फरमाई रब जी कावड़ न घटिजी वरी उन्हनि जे मथां जीअं नोकदार पत्थर हूंदा आहिनि न चोटी वारा पत्थर उन्हनि पत्थरनि जो अल्लाह उन्हनि जे मथां मींहुं वसराइण फरमाईंदा हिजारतम मिन सिज्जील इन फी ज़ालिक लआयातिन लिलमुतवस्सिमीन फरमाईंदा इन्हनि आयतुनि जे अंदरि इन्हनि वाक़िअनि में जेके समझदार इंसान आहिनि उन्हनि जे लाइ जेके निशानी हासिल कंदा आहिनि उन्हनि जे लाइ निशानियूं आहिनि
व इन्ना लबसबीलिम मुकीम। फरमाईंदा प्यारा इन्हनि जो वाक़ियो जेको वाक़ियो थियो न इहो तव्हांखे आम रस्ते ते मिलंदो। हाणे बि जेके उन्हनि जूं निशानियूं आहिनि उहे जॻह मौजूदु आहे। फरमाईंदा इन फी ज़ालिका लआयतन लिल मुमिनीन, इन वाक़े जे अंदरि ईमान वारनि जे लाइ निशानियूं आहिनि। व इन कान अस्हाबुल ऐकति लज़ालिमीन, फरमाईंदा जंग वारनि जेके उन जो हज़रत शुएब अलैहिस्सलाम जी क़ौम जो वक़्तु ज़िक्र अचे थो, फरमाई उन्हनि खे ज़ुल्म कयो, फंतक़मना मिनहुम, पोइ असां उन्हनि खां बदिलो वरितोसीं। व इन्नहुमा लब इमाम मुबीन, फरमाईंदा उन्हनि जो इलाइक़ो बि चिटे पधरे रस्ते ते आहे।